अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, अॼु असां एवरीडे साइंस में पढ़ंदासीं वाइटामिन्स। तव्हांखे पढ़ाइणो हुयो जेको आहे सो सोलर ऐं ल्यूनर इक्लिप्स, पर मां उहो डेलिबरेटली छॾायो आहे। हे इम्पॉर्टेंट आहे। हर टेस्ट में तक़रीबन वाइटामिन्स मुंहिंजो क्वेश्चन ईंदा आहिनि, माना ईअं सम्झो खणी चले त हे टोकन क्वेश्चन आहिनि। ठीकु आहे। सो मां सोचियो त पाण तव्हांखे मां पढ़ाए छॾियां त जीअं तव्हांजा इहे एरियाज़ कवर थी वञनि। हाणे वाइटामिन्स जी असांखे बॉडी खे ज़रूरत हूंदी आहे, जंहिंखे पाण सिंधी में पाण विटामिन चवंदा आहियूं। ठीकु आहे। पहिरियों असां पढ़ंदासीं विटामिन जा क़िस्म कहिड़ा हूंदा आहिनि। सिंधी में पाण विटामिन चवंदा आहियूं, इंग्लिश में हुनजो जेको असल प्रोनाउंसिएशन आहे उहा आहे वाइटामिन्स। अच्छा, हाणे इहे कहिड़ा कहिड़ा क़िस्म हूंदा आहिनि, इहे ABC जे नाले सां रखिया विया आहिनि, छो जो खोड़ सारा क़िस्म हूंदा आहिनि। हाणे इहे सभु असांजी बॉडी खे ज़रूरत हूंदी आहे, असांजी बॉडी जो को न को फंक्शन इहो पूरो कंदा पिया हूंदा आहिनि, या इन्हनि जी कमी जे करे जेको आहे सो असांजी बॉडी में का बीमारी थींदी आहे। हाणे क्वेश्चन कहिड़े क़िस्म जा ईंदा आहिनि, पहिरियों असां पढ़ी था वञूं, पोइ तव्हांखे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां मां तयारी कराईंदुमि। हाणे सभिनि खां पहिरियों असां चऊं था वाइटामिन A। ठीकु आहे। हाणे ॾिसो, हे वाइटामिन A थी वियो। उनखां पोइ अची वियो वाइटामिन B। सभिनि खे वन बाय वन मां एक्सप्लेन कयां थो। ठीकु आहे। उनखां पोइ वाइटामिन C, वाइटामिन D, ठीकु आहे, वाइटामिन E, ऐं पोइ वरी वाइटामिन K। ठीकु आहे। हाणे हे जेके आहिनि सो इम्पॉर्टेंट आहिनि, या जेके पेपरनि में हिननि जे बारे में पुछा कई वेंदी आहे। हाणे चओ था पिया जेके बाक़ी सभु आहिनि इहे त सिंगल हूंदा आहिनि। जेको वाइटामिन B आहे, दरअसल इन जा 8 क़िस्म हूंदा आहिनि। कहिड़ा क़िस्म हूंदा आहिनि, इन्हनि खे 8 खे गॾे करे ग्रुप ठाहे करे पाण चवंदा आहियूं वाइटामिन B कॉम्प्लेक्स। ठीकु आहे। हाणे जॾहिं बि B कॉम्प्लेक्स जो अचे, तव्हां सम्झी वेंदो त इहे जेके 8 वाइटामिन B जा क़िस्म आहिनि, B1, B2, B3, B5, B4 हिन में न हूंदो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ 6, 7, 9, 12 उहो मां तव्हांखे सभु सम्झायां थो। सो जॾहिं बि B कॉम्प्लेक्स जी ॻाल्हि हुजे, त जीअं तव्हां जूस ॾिठो हूंदो न, कॾहिं अंब जो हूंदो आहे, केले जो अलॻि सां हूंदो आहे, चकू जो हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे मिक्स में 5-8 सूफ़ जेका फ्रूट मिलाए करे हिकिड़ो ठाहे वेंदो आहे। ईअं सम्झो त मिक्स जेको आहे सो जूस आहे कंहिंजो। वाइटामिन B जा जेके क़िस्म आहिनि, हे पाण अलॻि सां पढ़ंदासीं। हाणे वाइटामिन B जा क़िस्म कहिड़ा हूंदा आहिनि, उन ते बाद में हलूं था। पहिरियों असां जेके बि इहे सिंगल वारा आहिनि, इन्हनि खे डिस्कस करे वठूं। अच्छा, इहे कहिड़ियुनि शयुनि मां मिलंदा आहिनि ऐं इन्हनि जे करे कहिड़ी बीमारी थींदी आहे, इन्हनि जी डिफिशियंसी करे। डिफिशियंसी जो मतिलबु हूंदो आहे कमी जे करे। हाणे अचो वाइटामिन A खे पाण डिस्कस कयूं था। सभिनि खां पहिरियों पाण वाइटामिन A डिस्कस कंदासीं। ठीकु आहे। हाणे वाइटामिन A जेको आहे सो इन जी कमी जे करे अखियुनि जी बीमारी थींदियूं आहिनि, जंहिंखे पाण चवंदा आहियूं नाइट ब्लाइंडनेस। ठीकु आहे। छा चवंदा आहियूं? नाइट ब्लाइंडनेस। हाणे जे नाले मुज़ाहिर आहे त राति जो उर्दू में चवंदा आहिनि राति का अंधापन, सिंधी में पाण चवंदा आहियूं, ॿुधो अथव न हिनखे छपकोरी आहे। हाणे असां असल में इहा हूंदी आहे शबकोरी या शबखोरी हूंदी आहे, मूंखे एग्ज़ैक्ट वर्ड या ख़बर न आहे। हे हूंदो आहे शब। शब जो मतिलबु हूंदो आहे राति, यानी राति जो नज़र न अचणु। घणा माण्हू हूंदा तव्हां ॾिठा हूंदा, मग़रिब खां पोइ उन्हनि खे घटि नज़र ईंदो आहे या नज़र न ईंदो आहे। उहो दरअसल वाइटामिन A जी कमी जे करे थींदो आहे, ऐं नज़र बि कमज़ोर थी वेंदी आहे। हाणे वाइटामिन A जी कमी कीअं पूरी थींदी आहे, तव्हांखे अक्सर ॿुधो हूंदो, चवंदा आहिनि त मच्छी खाओ, उन सां नज़र तेज़ थींदी आहे। ॻाढ़ियूं गजर खाओ, रेड कैरेट। ठीकु आहे। ॿियो मच्छी जे जहिड़े जो तेल जेको हूंदो आहे, उहो को मख़सूस शयुनि में मिलंदो आहे, या तव्हांखे मुख़्तलिफ़ फॉर्म्स में मिलंदो आहे। उहो तव्हां जेकॾहिं खाओ, कैप्सूल बि इन्हनि जा ठहियल मिलंदा अथव वाइटामिन A जा, उहे तव्हां खाओ, त उन सां तव्हांजी जेका वाइटामिन A जी कमी आहे उहा पूरी थी वेंदी आहे। हाणे ॾिसो न, कंहिं शइ जी कमी जे करे तव्हांखे बीमारी थी आहे, जॾहिं तव्हां उनजी पूरो कंदो, भरपाई कंदो, त तव्हांजी उहा कमी जेको आहे सो दूरि थी वेंदी। हाणे पेपर में क्वेश्चन कीअं अची सघे थो पियो। अच्छा, ॿियो हिकिड़ी शइ तव्हांखे मां आम ॿुधाईंदो हलां, इन सभिनि खे अॻु में डिस्कस करण खां अॻु में, त हिन मां हिकिड़ा हूंदा आहिनि वाटर सॉल्यूबल, ॿिया हूंदा आहिनि फैट सॉल्यूबल। सॉल्यूबल जो मतिलबु हूंदो आहे ॻरण वारा, यानी कि हिकिड़ा पाणी में हल थी वेंदा आहिनि। ठीकु आहे। मां जेकॾहिं हीअं तव्हांखे ठाहे ॾेखारियां, हिकिड़ा पाणी में हल थी वेंदा आहिनि वाटर में, ऐं हिकिड़ा जेके आहिनि उहे चर्बी में हल थींदा आहिनि, यानी उन्हनि खे चयो वेंदो आहे फैट सॉल्यूबल। ठीकु आहे। हाणे पेपर में इहे इंपॉर्टेंट आहिनि, इहे अक्सर पुछंदा आहिनि त हिननि मां कहिड़ो वाटर सॉल्यूबल आहे, कहिड़ो फैट सॉल्यूबल आहे। फैट चइबो आहे चर्बी खे। ठीकु आहे। ऐं पाणी जेको वाटर खे पाणी चयो वेंदो आहे। हाणे हिकिड़ा पाणी में ॻरंदा आहिनि, हिकिड़ा जेको आहे सो फैट सॉल्यूबल हूंदा आहिनि। हाणे कहिड़ा पाणी में ॻरंदा आहिनि ऐं कहिड़ा फैट सॉल्यूबल हूंदा आहिनि, हाणे उनखे यादि रखण जो शॉर्टकट मां ॿुधायांव थो। मथे जे सूर खे चइबो आहे हेडेक। ठीकु आहे। हेडेक चइबो आहे न, तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में सभिनि खे ख़बर हूंदी। हाणे इन ते ई तव्हां हिनखे यादि करे छॾियो, एडेक। होॾे हेडेक आहे, हेॾे एडेक, उन सां सॉरी के ईंदी, इन सां मिलंदड़ जुलंदड़ नालो आहे। यानी कि वाइटामिन A, वाइटामिन D, वाइटामिन E ऐं वाइटामिन K, इहे सभु छा आहिनि, फैट सॉल्यूबल आहिनि। ठीकु थी वियो। हेडेक, मथे जो सूर, एडेक, फैट सॉल्यूबल। वाइटामिन A, वाइटामिन D, वाइटामिन E ऐं वाइटामिन K। जेके B ऐं C आहिनि, इहे वरी वाटर सॉल्यूबल आहिनि। ठीकु आहे। यादि रखण जो शॉर्टकट तरीक़ो। हाणे जे पेपर में तव्हांखे अची सघे थो, विच ऑफ द फॉलोइंग इज़ फैट सॉल्यूबल, या मिसाल त इज़ नॉट फैट सॉल्यूबल, मिसाल हीअं ईंदो। हाणे त असांखे सम्झणो अचे थो विच इज़ नॉट फैट सॉल्यूबल, माना जेको चर्बी में ॻरदड़ न आहे, यानी कि पाणी में ॻरदड़ असांखां पुछनि था। हेठि ऑप्शन हूंदा मुख़्तलिफ़ ऑप्शन, B, A, B, C ऐं D।
ठीकु आहे। हे सी अची वियो ऐं हे डी अची वियो। मिसाल हिन में चयल हूंदो वाइटामिन ए, ठीकु आहे, वाइटामिन सी, वाइटामिन के ऐं वाइटामिन डी, ठीकु आहे। हाणे तव्हां कंहिंखे टिक कंदो, चए थो हेठिन मां कहिड़ो चर्बी में ॻरदड़ न आहे, फैट सॉल्यूबल न आहे, नॉट जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, माना हिन जो मतिलबु आहे वाटर सॉल्यूबल। वाटर सॉल्यूबल तव्हां ख़बर आहे बी ऐं सी आहिनि, ठीकु आहे। सो तव्हां वाइटामिन सी खे टिक कंदो, छो जो हे सभु जेके आहिनि वाइटामिन ए, वाइटामिन के ऐं वाइटामिन डी, इहे सभु छा आहिनि, फैट सॉल्यूबल आहिनि। छाजे करे एडेक में तव्हां ॾिसी सघो था पिया ए डी के इन में अचनि था पिया। हेडेक मथे जो सूर, एडेक यादि रखण जो हिन जो तरीक़ो आहे, ठीकु आहे। हाणे इनशाला तव्हां खां न भुलिबो आहे, इहे तव्हां खां इन टाइप जा जेके आहिनि सो पुछी सघनि था पिया। कॾहिं वाटर सॉल्यूबल पुछंदा आहिनि, हे ॿई ऑप्शन तव्हांखे ॾींदा। सी में चवंदा बोथ ए एंड बी, ठीकु आहे। हिकिड़े में ॾींदा वाइटामिन बी, हिकिड़े में वाइटामिन सी। सी में वरी चवंदा ऑप्शन सी में चवंदा बोथ ए एंड बी ऑप्शन माना करेक्ट। सी में डी में चवंदा नन ऑफ दीस। तव्हां सी खे टिक कंदो, चवंदो बोथ ए एंड बी आर करेक्ट, छो जो वाइटामिन बी बि वाटर सॉल्यूबल आहे, सी बि वाटर सॉल्यूबल आहे, ठीकु थी वियो। हाणे हे थी वियो त कहिड़ा कहिड़ा वाटर सॉल्यूबल आहिनि। हाणे अचूं था वाइटामिन ए खे असां डिस्कस कयूं पिया। वाइटामिन ए जेको आहे सो छा हूंदो आहे, नाइट ब्लाइंडनेस। हाणे जीअं चवंदो डिफिशियंसी ऑफ वाइटामिन ए, पेपर में तव्हां खां हीअं पुछंदा डिफिशियंसी ऑफ वाइटामिन ए कॉज़िस, हेठों मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा नाला लिखियल हूंदा। हाणे उन मां तव्हां कंहिंखे टिक कंदो, नाइट ब्लाइंडनेस, ठीकु थी वियो। हाणे वाइटामिन बी जा छो जो करे खोड़ सारा क़िस्म आहिनि, इन करे फ़िलहालु वाइटामिन बी खे असां वाइटामिन बी कॉम्प्लेक्स करे पढ़ंदासीं। त वाइटामिन बी कॉम्प्लेक्स जेको आहे, यानी कि बी कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स में जीअं तव्हांखे मां सम्झायमि त हे मिक्स जूस आहे, ठीकु आहे। यानी कि इन जे अंदरि सभिनि जी ॻाल्हि कयूं था त ओवरऑल जेके बि वाइटामिन बी वन, हाणे हिन जा क़िस्म कहिड़ा हूंदा आहिनि पहिरियों उहे पढ़ी वञूं। वाइटामिन बी वन हूंदो आहे, B2, B3, B5, हाणे 4 हिते मिसिंग आहे, इहो ध्यान में रखिजो, ठीकु आहे। B6, B7, वरी विच में 8 मिसिंग आहे, 4 ऐं 8 ईअं सम्झो मिसिंग आहिनि। वरी कहिड़ो आहे B9 ऐं वरी आख़िर में B12, ठीकु आहे। हाणे इहे सभु जेके आहिनि सो इन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। हाणे हे जेके आहिनि इहे थोरो डीप लेवल ते आहे, CSS PCS लेवल ते इन्हनि जी 1 बाय 1, यानी कि वाइटामिन बी में फर्दर उन जे क़िस्मनि जे बारे में पुछी सघनि था पिया। पर घणे क़दुरु जेको तव्हां तयारी कयो था पिया, फ़िलहालु तव्हां हिन खे ॾिसो, पोइ बाद में खणी हिननि ते मोटींदासीं। हाणे वाइटामिन बी जेका आहे कॉम्प्लेक्स, इन जी कमी जे करे बीमारी थींदी आहे बेरी बेरी, ठीकु आहे। हाणे बेरी बेरी जेको आहे सो इन जे करे बीमारी थींदी आहे। बसि तव्हांखे सिर्फ़ु इहो ज़हन में रखिणो आहे। बाक़ी हिननि मां जेको आहे सो हिकु अधु शयूं आहिनि जिन खे पाण डिस्कस कंदासीं। हाणे जीअं मिसाल था वठूं, वाइटामिन B9 जेको आहे हिन मां इंपॉर्टेंट आहे, अक्सर पेपर में पुछंदा आहिनि। हाणे वाइटामिन B9 जेको आहे इहो फोलिक एसिड आहे, ठीकु आहे। इहो छा आहे, फोलिक एसिड। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो जंहिंखे कमज़ोरी थी वेंदी आहे, डॉक्टर उनखे फोलिक एसिड जूं जेके दवायूं ॾींदा आहिनि या टेबलेट्स ॾींदा आहिनि, उन ते लिखियलु हूंदो आहे फोलिक एसिड। उन जे पीअण सां तव्हांजी B9 जी या उहे टेबलेट्स यूज़ करण सां B9 जी कमी जेका आहे उहा पूरी थी वेंदी ऐं तव्हांखे जेको आहे सो फोलिक एसिड जी जेका डिफिशियंसी हूंदी उहा ख़तमु थी वेंदी। ऐं इन जे करे बीमारी कहिड़ी थींदी आहे, बेरी बेरी, वाइटामिन बी ऐं हेॾे वाइटामिन बेरी, डिफिशियंसी ऑफ वाइटामिन बी कॉज़िस, हेठों मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा, तव्हां बेरी बेरी ते टिक कंदो, ठीकु आहे। हाणे अचूं था पिया वाइटामिन सी ते। वाइटामिन सी हाणे हे इंपॉर्टेंट आहे। हाणे इन करे ॾिसो, हे वाइटामिन सी जेको आहे सिंपल तव्हांखे चयो खटियुनि शयुनि में मिलंदो आहे। तव्हां खां जेकॾहिं हेठों मुख़्तलिफ़ ऑप्शन अचनि त वाइटामिन सी इज़ फाउंड इन, हेठों मुख़्तलिफ़ ऑप्शन हुजनि, तव्हां उन्हनि मां खटियूं शयूं, हाणे खटियूं शयूं कहिड़ा आहिनि, जीअं लेमन, ठीकु आहे, जीअं ऑरेंजिस, ठीकु आहे। हाणे इन टाइप जूं जेके बि खटा फ्रूट आहिनि, खटियूं शयूं आहिनि, सिट्रिक जेके आहिनि सो, सिट्रिक जो मतिलबु हूंदो आहे खटियूं शयूं, सिट्रिक एसिड्स या सिट्रिक फूड्स जेके आहिनि उन्हनि में वाइटामिन सी इज़ फाउंड इन सिट्रिक फूड्स, सिट्रिक एसिड्स, ठीकु आहे। सो जेके बि खटियूं शयूं, खटा फ्रूट्स आहिनि, उन्हनि में वाइटामिन सी वेंदो आहे। हाणे इन जी बीमारी जे करे, इन जी डिफिशियंसी जे करे कहिड़ी बीमारी थींदी आहे, डिफिशियंसी ऑफ वाइटामिन सी कॉज़िस स्कर्वी। हाणे स्कर्वी छा हूंदो आहे, इन में स्किन जेका आहे उहा फटणु शुरू थींदा। केतिरा माण्हू ॾिठा हूंदा न, चप ख़ुश्क थी वेंदा आहिनि या स्किन ख़ुश्क थी वेंदी आहे, फाटणु शुरू थी वेंदा आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां, स्किन खुलणु शुरू थी वेंदी आहे, स्किन डैमेज थी वेंदी आहे, उहा वाइटामिन सी जी कमी जे करे। ॿियो ॾंदनि जूं जेके मुहारूं आहिनि उहे जेको आहे सो सुॼी वेंदी आहे, उन्हनि मां रतु ईंदी आहे ॾंदनि जे मुहारनि मां। ऐं ॿियो जेको आहे सो हिन में चकर ईंदा आहिनि, ठीकु आहे, स्कर्वी में। हाणे तव्हां ॾिठो हूंदो अक्सर जंहिंखे बीमारी चकर ईंदा आहिनि उन्हनि खे छा कंदा आहिनि, लीमे जो जूस पीआरींदा आहिनि या ऑरेंज जूस या लीमो चटराईंदा आहिनि। उहो इन करे जो असांखे ख़बर आहे त उन्हनि खटी शइ आहे, उनजे अंदरि वाइटामिन सी हूंदो आहे ऐं वाइटामिन सी जी जेका कमी आहे उनजे करे स्कर्वी थींदी आहे, पोइ इन करे उन्हनि खे लीमो पीआरियो वेंदो आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वाइटामिन सी जेको आहे इनखे एस्कॉर्बिक एसिड बि चयो वेंदो आहे। हाणे हिन जो ॿियो नालो आहे, इहो ज़हन में रखिणो अथव, कॾहिं इहो बि पुछी सघनि था पिया त एस्कॉर्बिक एसिड हिननि मां कहिड़ो आहे, या वाइटामिन सी खे ॿियो छा चयो वेंदो आहे। सो हिनखे एस्कॉर्बिक एसिड चयो वेंदो आहे। इहो खटियुनि शयुनि में, सिट्रिक फूड्स में हूंदो आहे। लेमन, ऑरेंजिस उन जा वॾा में वॾा सोर्सिस आहिनि ऐं इन जे करे इन जी डिफिशियंसी जे करे कहिड़ी बीमारी थींदी आहे,
जेको आहे स्कर्वी थींदी आहे, चकर ईंदा आहिनि, या जेको आहे ॾंदनि जूं मुहारूं जेके आहिनि सुॼी वेंदियूं आहिनि, ऐं जेको आहे स्किन डैमेज थी वेंदी आहे ऐं फाटणु शुरू थी वेंदी आहे। हाणे इहो विटामिन सी। हाणे जेके बाक़ी जेके बचा आहिनि उनखे नेक्स्ट वीडियो में, छो जो 10 मिंटनि खां वॾी थी वई आहे वीडियो।